बाबा चांहि तव्हांखे पूरी दुनिया में मिलंदी। चांहि जे हवाले सां वॾा किस्सा आहिनि। चांहि जे हवाले सां चांहि हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। चांहि सां माण्हू एतिरी मोहबत कंदा आहिनि, के माण्हू चांहि ईअं वॾो छिके करे बि पीअंदा आहिनि ईअं। हिन जो मतिलबु इहो न आहे त को ही बदफज़ीलता आहिनि, हिन जो मतिलबु आहे हिन जो हुन सां प्यारु आहे। हीअ चांहि पीअण माना इहा ॼण चांहि जी चुमी आहे। हिन ते असां वीडियो ठाहीसीं त बाबा किथां जो आहे कि बाबा शिकारपुर आहे, चांहि उतां छिके। असल में चांहि सां ई प्यारु आहे। चांहि हिकिड़ो बहितरीनु मौज़ू आहे ऐं हर शइ जो को न को मालिक थींदो आहे। चांहि जो मालिक हे अथव। हर शइ जी का न का मालिकी थींदी आहे न। दुनिया में किथे बि चांहि हुजे पर उनजो जेको चांहि जो मालिक आहे न उहो आहे असांजो नाज़िम चांडियो साहिबु। लाड़काणे में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं संबारा होटल में। साईं असांजो हिकिड़ो ख़ैर ख़्वाह ऐं हिकु अहिड़ो बहितरीनु सिंध दोस्त, असांजो बि दोस्त भाउ। सो लाड़काणे में अचिजे ऐं नाज़िम चांडियो साहिब सां न मिलिजे त ॾोह अथव।